जामशोरो में बदमनी ते ज़ाब्तो न आयो। पुलिस ख़िलाफ़ शागिर्दनि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो आहे। शागिर्दनि सिंध यूनिवर्सिटी साम्हूं इंडस हाईवे ब्लॉक करे छॾियो। ट्रैफ़िक मुअतल थी वई। गुज़िरियल ॾींहुं 3 शागिर्दनि खां हथियारबंद मोबाइल फ़ोन, रोक रक़म ऐं ॿियो सामान फुर करे विया हुआ। तव्हांखे ॿुधायूं पिया जामशोरो मां बदमनी ते ज़ाब्तो न आयो। पुलिस ख़िलाफ़ शागिर्दनि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो आहे। शागिर्दनि सिंध यूनिवर्सिटी साम्हूं इंडस हाईवे ब्लॉक करे छॾियो, जंहिं करे ट्रैफ़िक मुअतल थी वई। गुज़िरियल ॾींहुं 3 शागिर्दनि खां हथियारबंद मोबाइल फ़ोन, रोक रक़म ऐं ॿियो सामान फुर करे विया हुआ। जामशोरो में बदमनी ते ज़ाब्तो न आयो। पुलिस ख़िलाफ़ शागिर्दनि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो आहे। तफ़सील मालूम कयूं था मीर मुर्तज़ा नुहानी खां। जी मीर मुर्तज़ा। जी बिल्कुलु ताहिरा, ये जामशोरो में बदमनी ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। जामशोरो पुलिस ख़िलाफ़ शागिर्दनि धरणो हंयो आहे। शागिर्दनि सिंध यूनिवर्सिटी साम्हूं इंडस हाईवे खे ब्लॉक करे छॾियो आहे। ट्रैफ़िक जी अचु वञु मुअतल थी वई आहे। गुज़िरियल ॾींहुं जेको आहे 3 शागिर्दनि खां फार्मेसी वटां जेको आहे सो जवाबदार मोबाइल फ़ोन, रोक रक़म ऐं ॿियो सामान फुर करे विया। गुज़िरियल ॾींहुं शागिर्दनि तरफ़ां आरज़ी तौर ते धरणो हंयो ऐं साॻे मुतालबे लाइ अॼु हिकु भेरो ॿीहर शागिर्दनि जेको आहे सो इंडस हाईवे ब्लॉक कयो आहे। मुतासिर शागिर्दनि तरफ़ां इहो मुतालबो कयो पियो त उन्हनि जो फुर थियल सामान आहे, मोबाइल फ़ोन आहिनि, पैसा आहिनि, उहे फौरी तौर ते वापसि कया वञनि। शागिर्दनि जो चवणु आहे त पुलिस आसरा ॾेई रही आहे। बी सेक्शन पुलिस जेको आहे सो ॾोहनि ते ज़ाब्तो आणण में मुकमल तौर ते नाकाम नज़र अचे पई। शागिर्द, वापारी, कारोबारी सरेआम फुरिजी रहिया आहिनि। जामशोरो पुलिस जी कारकर्दगी न हुजण बराबरि आहे, जंहिंसां शागिर्द पाण खे गैर महफ़ूज़ सम्झनि था। हिननि तरफ़ां इहो फौरी तौर ते मुतालबो कयो आहे त संदन फुर थियल सामान वापसि कराए वञे। कुझु ई देरि पहिरीं SHO बी सेक्शन जेको आहे सो धरणे वारे हंधि पहुतो आहे। शागिर्दनि खे यकीन ॾियनि ॾियारण बाद हिन वक़्तु रोड खोलियो आहे। जी महिरबानी जी मीर मुर्तज़ा नुहानी।